ख़बर है अपडेट कंदासीं नाज़रीन खे लियारी वासी बदतरीन लोड शेडिंग ख़िलाफ़ एक भेरो ॿीहर रस्तनि ते निकिरी आया के इलेक्ट्रिक ऑफिस जो घेराव पथराव कयो वियो आहे। मुज़ाहिरीन जे पथराव सबबि के इलेक्ट्रिक अमलो ऑफिस मां खिसकी वियो। मुज़ाहिरीन जो ऑफिस आलो धरणो नारेबाज़ी जारी आहे। अहम ख़बर है अपडेट कंदासीं नाज़रीन खे लियारी वासी बदतरीन लोड शेडिंग ख़िलाफ़ एक भेरो ॿीहर रस्तनि ते निकिरी आया के इलेक्ट्रिक ऑफिस जो घेराव पथराव कयो वियो आहे। मुज़ाहिरीन जे पथराव सबबि के इलेक्ट्रिक अमलो ऑफिस मां खिसकी वियो। मुज़ाहिरीन जो ऑफिस आलो धरणो नारेबाज़ी कई वई आहे। अहम ख़बर है अपडेट कंदासीं नाज़रीन खे लियारी वासी बदतरीन लोड शेडिंग ख़िलाफ़ एक भेरो ॿीहर रस्तनि ते निकिरी आया के इलेक्ट्रिक ऑफिस जो घेराव पथराव कयो वियो आहे। मुज़ाहिरीन जे पथराव सबबि के इलेक्ट्रिक अमलो ऑफिस मां खिसकी वियो। मुज़ाहिरीन जो ऑफिस आलो धरणो नारेबाज़ी कई वई आहे। अहम ख़बर है अपडेट कंदासीं नाज़रीन खे लियारी वासी बदतरीन लोड शेडिंग ख़िलाफ़ एक भेरो ॿीहर रस्तनि ते निकिरी आया के इलेक्ट्रिक ऑफिस जो घेराव पथराव कयो वियो आहे। मुज़ाहिरीन जे पथराव सबबि के इलेक्ट्रिक अमलो ऑफिस मां खिसकी वियो। मुज़ाहिरीन जो ऑफिस आलो धरणो हयो वियो आहे। नारेबाज़ी पिणु कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अपडेट कंदासीं नाज़रीन खे लियारी वासी बदतरीन लोड शेडिंग ख़िलाफ़ एक भेरो ॿीहर रस्तनि ते निकिरी आया के इलेक्ट्रिक ऑफिस जो घेराव पथराव कयो वियो आहे। मुज़ाहिरीन जे पथराव सबबि के इलेक्ट्रिक अमलो ऑफिस मां खिसकी वियो। मुज़ाहिरीन जो ऑफिस आलो धरणो हयो वियो आहे। नारेबाज़ी पिणु कई वई आहे। अहम ख़बर है अपडेट कंदासीं नाज़रीन खे लियारी वासी बदतरीन लोड शेडिंग ख़िलाफ़ एक भेरो ॿीहर रस्तनि ते निकिरी आया के इलेक्ट्रिक ऑफिस जो घेराव कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर इमदाद सूमरा। जी इमदाद, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, कराची के लियारी वाले इलाके में बदतरीन लोड शेडिंग खिलाफ लियारी वासी है लियारी का सवन के तादाद में मानू शहरन गाड़ी भरे रैली की सूरत में कराची के अकेले हेड ऑफिस अॻियां पहुता आहिनि। जॾहिं त तमाम मुज़ाहिरीन वक्त हेड ऑफिस ॿाहिरां धरणो हणी वेही रहा है। लियारी वासिन इन वक्त के इलेक्ट्रिक खिलाफ सख्त नारेबाजी कर रहा है। लियारी वासी मुज़ाहिरीन के हेड ऑफिस ॿाहिरां धरणो हयो वियो आहे। केतिरनि मुज़ाहिरीन के हेड ऑफिस ते पथराव कयो आहे। जंहिंखां पोइ पुलिस की वॾी नफ़री हिन वक्त हेड ऑफिस ॿाहिरां पिणु पहुची चुकी है। हिन वक्त लियारी वासिन जो के हेड ऑफिस ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो जारी है के खिलाफ सख्त नारेबाजी कई थी वञे। लियारी वासी जो मुतालबो है जेसिताईं लियारी जी बिजली है बहाल न कई तेसिताईं कई हेड ऑफिस ॿाहिरां असांजो एहतजाज ऐं धरणो है वो जारी रहंदो। जी इमदाद, तव्हांजी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ। नाज़रीन, ख़बर अवांखे ॾेई रहियासीं लियारी वासी बदतरीन लोड शेडिंग ख़िलाफ़ एक भेरो ॿीहर रस्तनि ते निकिरी आया के इलेक्ट्रिक ऑफिस जो घेराव पथराव कयो वियो आहे। मुज़ाहिरीन जे पथराव सबबि के इलेक्ट्रिक अमलो ऑफिस मां खिसकी वियो। मुज़ाहिरीन जो ऑफिस आलो धरणो हणी नारेबाज़ी कई वई आहे।